नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर अदालत सिंध हाई कोर्ट खुर्शीद शाह की ज़मानत वारे केस जो फैसलो महफूज करे वरतो। अदालत वकीलन के लिखत में दलील जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो त जुमे ताईं ॿिन्ही धुरियुनि जा लिखत में दलील जमा करायो। दलीलुनि जो जाइज़ो वठण खां पोइ फैसलो ॿुधाईंदासीं। सिंध हाई कोर्ट में बीपी अॻवान खुर्शीद शाह की ज़मानत वारे केस की ॿुधणी थी। डायरेक्टर नेब सखर अदालत में पेश थियो। खुर्शीद शाह के वकील मखदूम अली खान अदालत के बुधायो त चोइतली गवाहन मां 3 गवाहन जा बयान वरता वया। अदालती फैसलन के हवाले से खुर्शीद शाह के जमानत ॾिनी वञे। नेब अदालत सखर के डायरेक्टर का पुछाणो कयो त 2 सालन दौरान केस में कहिड़ी अॻुभराई थी है, जंहिं ते नेब प्रोसिक्यूटर बुधायो त जवाबदार टेक्निकल तरीक़न से देर जा हरबा इस्तेमाल करे रहा आहिनि। खुर्शीद शाह NICVD में दाखिल है, जिते नेब टीम के वञण नथो ॾिनो वञे। अदालत सवाल कयो त छा नेब जवाबदार के जेल मोकलण की इस्तहा कई है, ॿिया समूरा जवाबदार जेल आहिनि, सिर्फ खुर्शीद शाह अस्पताल में छो पयल है, जंहिं खां पोइ अदालत केस जो फैसलो महफूज करे वरतो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।